ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। 4 डॉक्टर मॉर्निंग वॉक तां अचनि पिया। हिकु चांहि जी टपरी ते बीठा चांहि पीअणु शुरू कयूं। परियां हिकिड़ो ॿुढो काको मंडकाईंदो पियो अचे। पहिरें डॉक्टर चयईं, मूंखे लॻे थो हिन जो पेरु मुड़ी वियो। ॿिए डॉक्टर चयईं, मुंहिंजो वीचारु आहे हिन खे पेर में धकु लॻो आहे। टे डॉक्टर चयईं, मूंखे लॻे थो हिन जे गोॾे जी जेका हिन खे गोॾे में तकलीफ़ अथसि, हिन खे गोॾनि जो ऑपरेशन कराइणो पवंदो। चौथो डॉक्टर अञा कुझु चए इन विच में काको पासे में पहुची वियो। हीअ अञा हुन खां पुछण ई वारा कि भई तूं ॿुधाए तोखे छा तकलीफ़ आहे। हुन सिंधीअ चयो, हिते पासे में को मोची आहे छा, मूंखे ॿुधायो, मुंहिंजो जूतो फाटी पियो आहे, इन करे मां मटकाए पियो हलां। चओ ओम साईं राम।